अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे लेट जेका आहे थर्ड पॉजिटिव आहे, जंहिंमें पाण ॿियो कंहिंखे कमु करण जी इजाज़त ॾींदा आहियूं। इन जो फॉर्मूलो आहे सब्जेक्ट प्लस लेट प्लस समवन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे हिते जीअं मिसाल सम्झायां, हिते लिखियलु आहे मां हिनखे गाॾी हलाइण लाइ ॾिनी। आई लेट हिम ड्राइव अ कार। हिन मूंखे पंहिंजो लिबास पाइण लाइ ॾिनो। शी लेट मी वेयर हर ड्रेस। छा हू तव्हांखे मीटिंग में वञणु ॾींदी? विल शी लेट यू अटेंड द मीटिंग? हू मूंखे अली सां ॻाल्हाइण नथी ॾे। शी डज़ नॉट लेट मी टॉक टू अली। हू 2 हफ़्तनि लाइ मूंखे ॿारनि खे पढ़ाइण ॾे पई। शी हैज़ बीन लेटिंग मी टीच द स्टूडेंट फॉर 2 वीक्स। त इहो हुयो अॼु लेट जो टॉपिक। बिल्कुलु ईज़ी हुयो। आई होप तव्हांखे क्लियर हूंदो। तॾहिं बि तव्हांजा कुझु क्वेश्चन्स ऐं कंफ्यूजन हुजे त तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।